मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सभ खां पहिरियां गुज़ारिश इहा आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, इन सां मुंहिंजो हौसलो वधे थो। अॼु एशिया जे अज़ीम ॾाहे क़ाइद इंक़िलाब मोहतरम रसूल बख्श पलीजो साहिब जी 90 सालगिरह आहे। अॼोके ॾींहुं 20 जनवरी 1930 ते ॻोठ मुंगर ख़ान पलीजो में अली मोहम्मद पलीजो जे घर में अखि खोली। कंहिंखे बि ख़बर कान आई त जुंगशाही जे ॻोठ में जनमु वठंदड़ हीउ एशिया जो अज़ीम ॾाहो सिंध जे मज़लूम क़ौमुनि जो आवाज़ु बणिबो। रसूल बख्श पलीजो साहिबु प्रोफेशनली तौर ते पाण वकील, उस्ताद, दानिश्वर, आलिम, फाज़िल, ॾाहो ऐं हिकु वॾो अज़ीम सियासतदान हुयो। पाण मच जेल, कोट लखपत जेल समेत सिंध जे समूरनि जेलनि जी यात्रा कई। रसूल बख्श पलीजो, साईं GM सैद, शहीद फाज़िल राव, शहीद बशीर ख़ान कुरैशी, अब्दुल वाहिद आरीसर, ॼाम साकी, अहिड़ा ॿिया खोड़ सवें सियासी कारकुन लीडर जेके सिंध ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ जेलनि में वाड़िया विया, उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मज़लूम क़ौमुनि जो आवाज़ु बणिजण जे ॾोह में वाड़िया विया। रसूल बख्श पलीजो जंहिं सिंध में जेको आहे सो मज़लूम क़ौमुनि जे आवाज़ खे एशिया ऐं दुनिया ताईं पहुचायो, अॼु उन जी सालगिरह आहे। रसूल बख्श पलीजो जंहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु हिकु डिघी जदोजहद कई ऐं उहो अलामत बणिजी वियो सिंध जे मज़लूम माण्हुनि जे जेको पाणी आहे, जेको पाणी जंहिं ते अॼु बि धाड़ो लॻी रहियो आहे, जेको अॼु बि पाणी क़ैद आहे, जेको पंजाब खां वेंदे ऐं सिंध जे वॾेरनि वटि उहो पाणी क़ैद आहे, उन पाणी जी आज़ादीअ जी जदोजहद कई, सिंधू दरिया जे आज़ादी जी जदोजहद कई। रसूल बख्श पलीजो साहिबु सिंध जे डेल्टा जी आज़ादी जी जदोजहद कई, समुंड जी आज़ादी ऐं मज़लूम क़ौमुनि जी आज़ादी जी जदोजहद कई। उहो उनजो सरवान रहियो। रसूल बख्श पलीजो साहिबु कई किताब लिखिया, 100 जे लॻभॻि उन जा छपियल ऐं अणछपियल किताब मौजूदु आहिनि। अंधा ऊंधा वेज, सिंध ऐं पाणी, ऐं सिंध ऐं पंजाब जे विच में जेको पाणी जो तकरार हो, उन ते अंग्रेज़ी में किताब लिखी पाण। ऐं उन खां पोइ जिन जूनागढ़ जलायो, जेकी थियो बंगाल सां, ऐं सुबुह थींदो, ईअं जेतूं चंग चोरी। रसूल बख्श पलीजो साहिबु कई किताब ॾिना, कई किताबनि जो ख़ालिक़। उन खां पोइ सिंध जे अंदरि जेके फ़साद रहिया, जेके झेड़ा रहिया, उन में उन पंहिंजो हिकिड़ो वॾो पॉज़िटिव किरदारु अदा कयो। ऐं उनजी जेका पार्टी तनज़ीम अवामी तहरीक आहे, उन अवामी तहरीक सिंध जे अंदरि हिकिड़ी इंतिहाई इंक़िलाबी तहरीक खे जनमु ॾिनो। ऐं उहा तहरीक जेका अॼु मौजूदु आहे अवामी तहरीक, ऐं उनजे किरदार ते बि पाण ॻाल्हाईंदासीं, पर रसूल बख्श पलीजो साहिब जे वञण खां पोइ सिंध में खोड़ सारियूं ॿियूं तब्दीलियूं आयूं। सिंध जा माण्हू पाण खे निधणको महसूसु करणु लॻा। रसूल बख्श पलीजो साहिब सां असांजो बि तमामु गहिरो तालुक़ु रहियो। पलीजो साहिबु जॾहिं मोरो में ईंदो त ख़ुशूसन उहो असां वटि ईंदो, ऐं बाबा अवामी तहरीक में हुयो। ऐं बाबा जॾहिं जेल वियो हुयो हैदराबाद, असीं सफ़ा नंढड़ा हुआसीं, 30-35 साल पहिरियां बाबा हिंदुस्तान मां जैसलमेर मां उठ चोरी करण जे इल्ज़ाम में हिकिड़ो उठनि जो वॾो वॻु हुयो जेको सिंध में दाख़िलु थियो हुयो। असीं नंढड़ा आहियूं, असांखे ॿुधियूं ख़बरूं आहिनि। उन ज़माने में बाबा हैदराबाद जेल में वियो, ऐं पोइ हुते शहीद फाज़िल राव, रसूल बख्श पलीजे जे कचहरी में जेको आहे सो मुलाक़ात थी। ऐं पोइ जॾहिं बाबा ॻोठु पहुतो मोरो, त उहो हिकिड़ो सियासी कारकुन हुयो। ऐं पोइ बाबा जो वक़्तु ॾाढो ॾुखियो गुज़रियो। हिंद सिंध जा वॾा वॾा डामेच माण्हू बाबा जे माना उन हाल खे ॾिसी रोअंदा हुआ। जॾहिं बाबा होटल ते ॿाहिरारी कई, टांगो हलायो, ऐं माना बाबा चयो त माना ईअं कमाइबो। ऐं जेको आहे सो उन में पलीअ साहिब जो वॾो किरदारु हुयो। ऐं पलीअ साहिबु हिकिड़े अहिड़े माण्हू खे, ऐं पोइ बाबा अली सिंध में अवामी तहरीक, हारी तहरीक जो मरकज़ी अॻवान रहियो। ऐं सिंध जा खोड़ सारा माण्हू मुंहिंजे बाबा खां वाक़ुफ़ु आहिनि।
त हीअं रसूल बख्श पलीहो साहिबु मोरे ईंदा, मोरे में पाण लाइट न हूंदी, राति जो लालटीनूं ॿाराईंदा हुआ ऐं कचहरियूं कचहरियूं थींदियूं हुयूं मोरो शहर में। उन करे असांजो पलीह साहिब सां वधीक हिकिड़ो तइल्लुक़ु रहियो। ऐं अॼु पाण जेका मौजूदा सिंध जी सूरत हाल आहे, जेकॾहिं इन ते ॻाल्हायूं था त अवामी तहरीक खे जेको किरदारु अदा करणु खपंदो हो, जेका तेज़ी सां जदोजहद करणु खपंदी हुई, जेका रसूल बख्श पली जे हयाती जे दौर में उहा एॾी वॾी जदोजहद, डिघियूं लॉन्ग मार्चूं, जेतोणीकि पलीहो साहिब जे लाॾाणे खां पोइ अवामी तहरीक पंहिंजे जदोजहद जे अमल में जारी आहे। अॼु सजाद चांडियो साहिब जे क़यादत में अवामी तहरीक जो साॻियो सफ़र जारी वसारी आहे, पर यकीनन माण्हू किथे थकिजी पवे थो ऐं जेको आहे सो वेही वञे थो ऐं हालतूं बि अहिड़ियूं रहियूं आहिनि। पर मौजूदा हालतूं जॾहिं सिंध में ज़ुल्फ़काराबाद जे लाइ हिकु नई गेम प्लान जुड़े पई, जॾहिं K4 मनसूबे सां मां अॼु सखर जा माण्हू पाणी जे लाइ दाहूं करे रहिया आहिनि, ऐं जॾहिं अॼु K4 मनसूबो ठहे पियो जंहिं मां निज पिज सिंध जो पाणी जेको आहे ॿियनि शहरनि जो कटे ऐं बहिरिया टाउन ऐं DH खे ॾिनो वेंदो, अॼु जॾहिं सिंध में इंतिहाई जेका हालत आहे, सॼी सिंध सेंखे ज़दा पाणी में वकोड़ियल आहे ऐं कई हिकिड़ियूं माना बीमारियूं जेके आहिनि वकोड़ियल आहिनि सिंध खे, उन दौर में अवामी तहरीक जो किरदारु शायदि ओड़ो न आहे जेको हुजणु खपंदो हो। बनिस्बत ॿियनि सिंधी तनज़ीमुनि पार्टियुनि जे अवामी तहरीक जो किरदारु वरी बि ठीकु आहे। अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु पंहिंजे वालिद जे हयातीअ में ज़ाहिर आहे, उन जी हयाती में जॾहिं अयाज़ लतीफ़ पलीजो पंहिंजे मर्ज़ी जा फ़ैसिला करणु लॻा ऐं उहे फ़ैसिला यकीनन क़ौमी ऐं तनज़ीमी तौर ते उहे जेके आहे से क़ाबिल क़बूल न हुआ पार्टी जे लाइ, जंहिंजे करे ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि में अयाज़ लतीफ़ पली जो अलॻि थी वञणु पंहिंजे वालिद खां, उन बि वधीक तकलीफ़ में मुब्तला कयो रसूल बख्श पलीजो खे। असांखे अॼु ॾींहं ताईं ख़बर न आहे त उन में अयाज़ कीअं हो ऐं केतिरो माना उनजो किरदारु हुयो अॼु जेको आहे ऐं कीअं हुजणु खपंदा, उहो त अयाज़ ई बहितर ॼाणे थो। पर आउं सम्झां थो त अयाज़ जे अलॻि थियण खां पोइ तनज़ीम में वधीक जेको आहे सो ॾार पैदा थिया ऐं तनज़ीम काफ़ी जेको आहे सो डैमेज थी, पर रसूल बख्श पलीजो वरी तकलीफ़ मां गुज़रियो ऐं अॼु अयाज़ जेको आहे सो सिंध जे भोतारनि सां गॾु बराबरी में वेहे थो। ज़ाहिर आहे जेके मुफ़ाद आहिनि, पार्टी मुफ़ाद आहिनि, ज़ाती मुफ़ाद आहिनि, गिरोही मुफ़ाद आहिनि, अयाज़ जो उन तरफ़ लाड़ो वधीक आहे। ऐं सम्झां थो, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, मां इल्ज़ाम नथो हणां अयाज़ ते, पाण अक़िलती बि आहियूं, मसइला पैदा थियनि था। त अॼु मोहतरम रसूल बख्श पलीजो जी सालगिरह आहे ऐं इहा सालगिरह सॼी सिंध जे माण्हुनि खे मुबारक हुजे, सिंधी माण्हुनि खे मुबारक हुजे, अवामी तहरीक खे मुबारक हुजे, पलीजो फैमिली खे मुबारक हुजे। ऐं आउं उमेदु कयां थो त अवामी तहरीक पंहिंजे जेको आहे सो क़ाइद जी जदोजहद खे जारी व सारी रखंदी। उस्ताद बुखारी चयो हुयो त सांगनि सां गॾु सालगिरह में विछड़ी वियुसि त वरसी आहियां। अॼु रसूल बख्श पलीजो साहिबु असांजे विच में मौजूदु कोन्हे, पर अॼु उन जी 90 सालगिरह हुई ऐं सालगिरह सॼी सिंध खे जेको आहे सो मुबारक हुजे। पाण वरी जेको आहे सो नए स्टोरी सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾियो।